जय झूलेलाल। असी सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल ते मां पायल भारवानी तव्हां सभिनी सिंधियुनि जो दिल सां स्वागत थी कयां ऐं हमेशह कंदी रहंदसि। अॼु मां तव्हांखे हिकिड़ी अहिड़ी आखाणी ॿुधाए रही आहियां जंहिंमां इहो ई मतिलबु निकिरे थो कि असांजा जेके माइट आहिनि ॿारनि जे ख़ुशियुनि जे लाइ कंहिं बि हद ताईं वञी सघनि था, पोइ भली उन्हनि खे पंहिंजे बारे में कुझु बि घटि वधि छो न ॿुधणो पए। ॻाल्हि ईअं आहे कि हिकिड़े शहर में 5-6 दोस्त रहंदा हुआ ऐं कॾहिं कंहिंजो बर्थडे आहे, कॾहिं कंहिंजी वेडिंग एनिवर्सरी आहे त हिक ॿिए खे घुराईंदा रहंदा हुआ। पर उन्हनि दोस्तनि में हिकिड़ो दोस्त ॾाढो ग़रीब हूंदो, पर उनखे सभु इनवाइट हमेशह कंदा हुआ ऐं हू दोस्त हमेशह वेंदो। त ॻाल्हि ईअं आहे कि हिकिड़े दोस्त जो जन्मदिन अची वियो ऐं उन सभिनी दोस्तनि खे इनवाइट कयो, पंहिंजे मिट माइटनि खे बि इनवाइट कयो ऐं हू ग़रीब दोस्त उहो बि पंहिंजे दोस्त जे जन्मदिन ते अची हुनजे घर पहुतो। ॾाढो सुठे नमूने सेलिब्रेशन थींदी रही, पर जॾहिं केक कटण जो वक़्तु आयो तॾहिं जंहिं दोस्त जो जन्मदिन हो अचानक हुनजी नज़र पंहिंजे आङुर ते पए थी ऐं ॾिसे थो कि मुंहिंजे हीरनि जी मुंडी आहे ई कोन। अरे किथे वई, ॾाढी महांगी मुंडी आहे। अचानक केक कटण लाइ रुकजी थो वञे ऐं सभई ॼणा वाइरा था थी वञनि, आख़िर मुंडी वई किथे ऐं ॾाढी महांगी आहे चवे थो। नमली 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 आख़िरकार दोस्तनि ई हिकिड़ो सोच कढियो कि असां सभई पंहिंजी पंहिंजी तलाशी करण था कयूं। भली तलाशी कयो सभिनी जी, काई ॻाल्हि कोन्हे, पर इहा हेॾी महांगी हीरनि जी मुंडी असांखे मिलणु खपे, हिन में का बुराई कोन्हे। पर उहो ग़रीब दोस्त चवे थो कि मां पंहिंजी तलाशी करण न ॾींदोसांव। सभिनी तलाशी करण ॾिनी पंहिंजी, पर उन ग़रीब दोस्त तलाशी करण ई न ॾिनी। त हुनजी ग़रीबत खे ॾिसी करे सभिनी चयो, लॻे थो तूं ई खई आहे, तुंहिंजे मन में पाप आहे, तॾहिं त तूं तलाशी करण नथो ॾी। चई तव्हांखे जेको सोचणो आहे भई सोचो, पर मां तलाशी करण न ॾींदुसि। जंहिंजी मुंडी गुम थी, यानी जंहिंजो जन्मदिन हो, उन चयो छॾियो, छॾे ॾियोसि, नथो ॾियण ॾे तलाशी, छॾियोसि, हाणे तूं वञ पंहिंजे घर हली वञ। ऐं उहो जन्मदिन बि जीअं अध में ई रुकिजी वियो, सभई पंहिंजे पंहिंजे घर हली विया। जीअं ई उहो माण्हू माने इहो दोस्त जंहिंजो जन्मदिन हो पंहिंजे रूम में वञी करे कपिड़ा चेंज करण लॻो त ॾिठई हुनजे कोट जे पॉकेट मां ई उहा मुंडी निकिती। मुंडी ॾिसी करे हेॾो अफ़सोस में पइजी वियो ऐं चई, असीं अनाब शनाब असीं पंहिंजे दोस्त खे ॻाल्हायोसीं, हुनजी ग़रीबी ॾिसी करे असांखे लॻो कि हिन ई चोरी कई आहे, ॾाढी ख़राब ॻाल्हि आहे। कपिड़ा मटाए करे सिधो हली थो वञे उन ग़रीब दोस्त जे घर। जीअं ई उन ग़रीब दोस्त जे घर वञे थो त दोस्त खां पुछे थो कि यार तूं तलाशी करण पंहिंजी छो न ॾिनी? छो जो इहा मुंडी जेका हीरनि जी मुंहिंजी गुम थी वई हुई, उहा त मुंहिंजी पॉकेट मां ई मिली, पोइ तूं छो न ॾिनी तलाशी करण? कहिड़ो कारण आहे? तंहिंते उहो ग़रीब दोस्त पंहिंजे हुन दोस्त खे पंहिंजे पुट जे रूम में वठी थो वञे ऐं हुनजो पुटु ॾाढो बीमार। ॿियनि दोस्तनि खे ख़बर ई कोन हुई कि ग़रीब त आहे, पर ही एतिरो ग़रीब आहे जो हिन पंहिंजे पुट जे बीमारियुनि में ॾाढा पैसा ख़र्च करे छॾिया आहिनि। हाणे हुन वटि एतिरा रुपया ई कोन्हनि जो हू कुझु पंहिंजे ॿार खे सुठे नमूने खाराए पीआरे सघे, ऐं हुन उहो पंहिंजो दर्द ग़रीब दोस्त ॿियनि दोस्तनि खे ॿुधायो ई कोन। ते चईंसि, यार मां तलाशी इन करे तव्हांखे कोन करण ॾिनी छो जो मुंहिंजे पैंट जे पॉकेट में 2 मिठाईअ जा टुकड़ा हुआ, 2 पीसेस ऑफ स्वीट्स, जेके मुंहिंजे पुट मूंखे चयो हो
कि पप्पा तू वञी तो बर्थडे में मुंहिंजे लाइ मिठाई खणी अच। मां नथी चाहियो कि मुंहिंजी तलाशी थिए त मुंहिंजे पॉकेट मां ॿ मिठाई जा टुकड़ा निकिरनि ऐं तव्हां सभिनी खे ख़बर पए कि मां इहो छो कयो आहे, मुंहिंजो पुटु ॾाढो बीमार आहे या मुंहिंजी अहिड़ी हालत थी वई। छो जो मां पंहिंजे पुट जे इन ख़ुशीअ खे पूरो करण जे लाइ ऐं पंहिंजे तकलीफ़ुनि खे घणो ज़ाहिर न करण जे लाइ मां तव्हांखे तलाशी करण कोन ॾिनी पंहिंजी। इहो आहे माइट जी हमदर्दी, माइटनि जो प्यार, जेके सभु भुलिजी वेंदा आहिनि कि असीं पंहिंजे ॿारनि जे लाइ बेइज़ती बि सही सघूं था। त हिन आखाणीअ मां इहो ई त निकितो कि आख़िर बि माइट ई आहिनि जेके कंहिं बि हद ताईं वञी करे पंहिंजे ॿारनि जी ख़ुशी पूरी करे सघनि था। अॼु जे लाइ बसि एतिरो ई, असां सभई ख़ुशि रहूं, इहा ई आसीस वठूं था भॻवान खां। ऐं पोइ तव्हांखे वरी अहिड़ियूं नंढियूं नंढियूं आखाणियूं मां तव्हांखे ॿुधाईंदी रहंदसि। तेसि ताईं जय झूलेलाल। पर हिकु निमाणी वेनती, मुंहिंजी यूट्यूब चैनल असीं सिंधी नंबर 1 खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। जय झूलेलाल।